नवाब वली मोहम्मद में सिंध यूनाइटेड पार्टी तरफां ऐलानियल राब्ता मुहिम के सिलसिले में नवाब शाह खां नवाब वली मोहम्मद में अजीम आली शान जलसो थी गुजरियो, जंहिंमें सिंध यूनाइटेड पार्टी सिंध के मरकजी सदर सैयद जलाल महमूद शाह, सीनियर नायब सदर सिंध पीर खलील जान सरहंदी, सिंध यूनाइटेड पार्टी के जनरल सेक्रेटरी रोशन बुर्ड़ो ऐं सेंट्रल कमेटी के सीनियर अगवान साईं ज़ैन शाह, सेंट्रल कमेटी के मेंबर मुजीब माछी, ज़ैन भुट्टो, साईं मौला बख्श बुर्ड़ो, शाहनवाज खास अवामी प्रेस क्लब नवाब वली मोहम्मद के सदर मुनव्वर अली कलोई, सीनियर सहाफ़ी गुलशेर माछी, समाजी अगवान तोकीर सुमरो ऐं ॿियनि शिरकत कई। जलसे के खिताब कंदे अगवाननि चयो त असां साईं जीएम सईद जे नज़रिए ते हली सिंध जे हक़नि जी ॻाल्हि करियूं था ऐं उन हक़ खे हासिल करण लाइ वाहिद हल सिंध में हक़ीक़ी माण्हुनि खे आला ऐवाननि ताईं पहुचाए वोट जे ज़रिए उहो मक़सद हासिल करे सघिजे थो। अॼु जो नौजवान उहो चाहे कहिड़ी बि ज़ात सां ताल्लुक़ रखे थो पर रहे सिंध में तो ऐं सिंध अमर जे हक़नि जी ॻाल्हि करे थो, उहो ई हक़ीक़ी सिंधी आहे। जॾहिं त पाकिस्तान पीपल्स पार्टी के सिंधी अवाम 70 सालनि खां वोट ॾेई इक़्तिदार में आणे थी, जिन सिंध जे वसीलनि ते सदाई सौदेबाज़ी करे सिंध जे वसीलनि कारखाननि के बुगड़नि जी मुठ ते विकियो आहे। हिन वक़्तु सिंध जे नौजवाननि में जोश ऐं वलवलो ॾिसी रहियो आहियां ऐं असांजी मंज़िल साम्हूं आहे ऐं यकीनन सिंध जा गयूर माण्हू अमन ऐं ख़ुशहालीअ लाइ वोट ज़रिए नई तारीख़ लिखंदा। उन ई मौक़े ते एसयूपी ज़िले शहीद बेनज़ीराबाद जो सदर धणी बख्श कलोई, यूसी अहमद बुगियो जो सदर भाई खान उमरानी, दिलदार बंबरो, जानी खासकेली ऐं ॿिया सवन जी तादाद में माण्हू मौजूद हुआ। रब नवाज़ उमरानी तो न्यूज़ काज़ी अहमद नवाब शाह।